अदीब हाणे तो मां ठीक आहियां न। हाँ दा हाणे तू बिल्कुल ठीक आहीं। पर अदीब तो थियो छा हो? तोखे तुंहिंजो एक्सीडेंट थी पियो हुयो। अदीब हू किॾां वई? मरी वई छा? केर? तो जेकी मूंसां गॾु हुई। तोसां गॾु केर हुई? ख़बर न आहे, यादि नथो अचे। छॾीस खणी धूड़ वञी पाए हुआ। तूं ॿुधाए चांहि पीअंदे? मां तुंहिंजे लाइ चांहि ठाहे अचां? न अदीब, मूंखे ॿाहिरि वठी हलो, मां पंहिंजी ज़मीन ॾिसणु थो चाहियां। ठीकु आहे नादिर, मां तोखे बनियुनि ते वठी थी हलां, पर तोखे हिकिड़ो वाइदो करणो पवंदो मूंसां। कहिड़ो वाइदो? ॾिस नादिर, तूं ॿाहिरि निकिरंदे ऐं हारी नारी तोखां उबता सुबता सवाल पुछंदा, तूं उन्हनि जो को बि जवाबु न ॾींदे उन्हनि खे। ठीकु आहे अदीब, मां उन्हनि खे चवंदुसि त मूंसां केर बि न ॻाल्हाए। त पोइ ठीकु आहे, मां चेंज करे अचां थी, पोइ गॾु था हलूं। अदीब जल्दी अचिजो। हाँ हाँ बाबा, मैं जल्दी थी अचां। कहिड़ा हाल अथई सेठ? घणनि ॾींहंनि खां पोइ आयो आहीं। कुंवर बाबा, सेठ लाइ कुझु खाइण पीअण जो बंदोबस्तु कर। न बाबा, मां हिते खाइण पीअण न आयो आहियां, मूंखे दुनिया जा ॿिया बि घणा कम आहिनि। हेॾे हाल वार भला कीअं अचणु थियो आहे? रेस वॾा 2 महीना गुज़रिया आहिनि, न तव्हां कलर जा पैसा ॾिना न ॿिज जा। 2 लख दस्ती खणी विया आहियो, कॾहिं ॾींदो पैसा वापसि? खोड़ पैसा सेठ, खोड़ पैसा, बसि रुगो फसल लहे अॻ में तूं। ॾिस सालर खान, 2 महीना गुज़री विया, फसल लही वियो, तव्हां पैसा खाई खपाए छॾिया। मूंखे त पंहिंजा पैसा ॾियो, वञे थो व्याज वधंदो। व्याज? व्याज छा जो? सेठ तूं बि कुझु ख़ुदा जो ख़ौफ़ कर। ही जेके तव्हां 2 लख रुपया वरिता हुया, छा उन ते व्याज न ॾींदो सा? कुल मिलाए 25 लख रुपया थियनि था। 25 लख? एतिरा पैसा? रेस सॼो साल कलर ॿिज खयो अथई ऐं रोक बि पैसा वरिता अथव। ॾिनो 1 रुपयो बि न आहे, सॼो हिसाब किताब लिखियो पियो आहे। ठीकु आहे ठीकु आहे, तोखे पैसा मिली वेंदा। मिली वेंदा चवंदो त मां हलियो वेंदुसि, न पैसा वठी पोइ वेंदुसि। फ़िलहाल त मूं वटि पैसा कोन्हनि के। सालार खान, पहिरियों चक्कर आयो आहियां, इन करे मोटी थो वञा। ॿियो चक्कर आयसि त पैसनि खां बग़ैर कोन वेंदुसि। 8 ॾींहं मोहलत अथव, 9 ॾींहं पैसा वठंदुसि। आई इहा ॻाल्हि सम्झ में? सोप सीरियल सिंध ॼाई तमामु एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।